जी दोस्तों, अवां खे भली कार चऊं था पंहिंजे चैनल सिंधी लाइव में। अॼु असांजो वीडियो आहे सिंधु दरिया जी वाखाण जे बारे में। पंहिंजो वीडियो शुरू करण खां पहिरीं अवां दोस्तनि खे गुज़ारिश कंदासीं असांजे चैनल खे लाइक कयो ऐं सब्सक्राइब कयो। जी दोस्तों, मुख़्तलिफ़ माण्हुनि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ तरीक़नि सां सिंधु नदीअ जी तारीफ़ कई आहे। सिंधु नदी बाबति मालूमात कठी करण दौरान मुंहिंजी नज़र डान अख़बार जे हिकु आर्टिकल ते पई। उन आर्टिकल में हिकु किताबु पाकिस्तान आबे हयात द इंडस जा हवाला ॾींदे लिखियो वियो आहे। रिवर इंडस इज़ द गिफ्ट ऑफ गॉड एंड पाकिस्तान इज़ द गिफ्ट ऑफ द इंडस। इट्स waters are the Abe Hayat, a life water for the people and the great irrigation it sustains in the Indus plain। मतलब सिंधु दरिया जो पाणी ज़िंदगी ॾींदड़ पाणी आहे। सिंधु दरिया ख़ुदा जो ॾिनल हिकु तोहफ़ो आहे ऐं पाकिस्तान सिंधुअ जो ॾिनल हिकु तोहफ़ो आहे। पाकिस्तान जे माण्हुनि ऐं ज़राइत लाइ सिंधु ज़िंदगी बख़्शे थो। इहे लफ़्ज़ पढ़ी मूंखे लतीफ़ साईं यादि अचे वियो। साईं सदाईं करी मथे सिंध सुकार, साईं सदाईं करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी। मतिलबु सिंधु हिकु दोस्त दरियाव आहे ऐं जंहिंजे करे सिंध मथे सुकार आहे ऐं सिंधुअ जो पाणी आलम खे आबाद करे थो। जीअं त सिंधु हज़ारे मेलनि जो सफ़र करे सिंध मथां सुकार कंदे महबूब सागर सां मिले थो। उन लाइ जितां जितां सिंधुअ जो गुज़र थिए थो उतां जा माण्हू सिंधुअ खे मुख़्तलिफ़ नालनि सां यादि कनि था। सिंधु हिमालय जे कैलाश पर्वत जी ऊचाईअ तां ठंड मनसरोवर जे भरिसां शींहं जे वात मां निकिरे थो ऐं तिब्बत जा माण्हू सिंधुअ खे सेंगी चू यानी शींहं दरिया या लायन रिवर सॾींदा आहिनि। तिब्बत जे माण्हुनि जो मञणु आहे त सिंधुअ जो पाणी गरम तासीर रखे थो। उन लाइ जेको इंसान सिंधुअ जो पाणी पीअंदो त हिकु चुस्त जोधे शींहं वांगुरु थियो वञे। उन जे लाइ सिंधुअ खे लायन रिवर यानी कि शींहं दरिया सॾियो वञे थो। तारीख़ी लिहाज़ खां सिंधुअ जी वाखाण मुक़दस वेद में कई वई आहे। ऋग्वेदा या मुक़दस वेद सिंध धरती सनातन या हिंदू धर्म जो हिकु मुक़दस कलाम आहे जेको अॼु खां लॻभॻि 3000 साल अॻु लिखियो वियो। मुक़दस वेद में लफ़्ज़ सिंधु टिनि तरह सां लिखियो वियो आहे। हिकु सिंधु दरिया जे लाइ, ॿियो सिंध धरतीअ जे लाइ ऐं टियों सिर्फ़ु पाणीअ जे लाइ। मुक़दस वेद मुताबिक़ सिंधु दरिया जी सभ खां पहिरीं खोटाई भॻवान वरुणा कई। वरुणा हिंदू धर्म जो देवता आहे जंहिंखे समुंड ऐं बरसात जो देवता मञियो वञे थो। राम अमरलाल पंजवाणी पंहिंजे बुक में लिखे थो त मुक़दस वेद जे 9 नंबर मंडल यानी हिसे में लॻभॻि 9 पेराउनि में सिंधु दरिया ऐं सिंध धरतीअ जी वाखाण थियल आहे ऐं आर्यान सिंधुअ जी हिकु देवता वांगुरु पूॼा कंदा हुआ। मुक़दस वेद सिंधुअ जी तारीफ़ कुझु हिन रीति कई आहे। अ माइटी रिवर, ताक़तवर दरिया जंहिंजे ॿिन्ही पासनि खां शाखूं आहिनि ऐं हीउ ताक़तवर दरिया उन्हनि खे हिकु जोधे राजा वांगुरु हुकुम ॾिए थो ऐं उन्हनि खे कंट्रोल करे थो। सिंधु दरिया अज़ ख़ुदि वहंदड़ सुनहरी रंगनि जो हिकु ताक़तवर दरियाव आहे जेको शींहं जी धाड़ वांगुरु आवाज़ करे बर्फ़ सां ढकियल पहाड़नि मां डूंगर ॾारे ज़मीन ते लहे थो ऐं अची समुंड में मिले थो। मुक़दस वेद जे श्लोका यानी कि हिकु पेरा में लिखियलु आहे त सिंधु आसूदो आहे घोड़नि सां, गाॾियुनि सां, लिबास कपिड़नि सां, सोन जे ज़ेवरनि सां, हिकु सुठी तरतीब में आसूदो आहे खाधे खुराक सां ऐं उन सां हमेशह तरोताज़ा रहे थो। हिन में तमामु घणा ॿूटा सावक आहे ऐं हिकु महिरबानी दरियाव आहे जंहिं ते अनेक गुल आहिनि जेकी माखी पैदा कनि था। डॉक्टर जैफरी वेद जी उन पेरा खे साम्हूं रखंदे सिंधु दरिया लाइ कुझु हिन रीति लिखियो आहे। हिन सिंधु दरिया ऐं सिंध धरतीअ जी वाखाण हिकु पेरा में कई आहे। चमकंदड़ पंहिंजी मुकमल ताक़त सां सफ़ेद रंग जूं तजलियूं हणंदे पंहिंजी बादशाहीअ में वॾे मिक़दार में चुस्त ऐं हिकु बेकाबू रंग बरंगी
घोड़े वांगुरु अॻिते वधे थो। ॾिसण में मन मोहींदड़ जेका आसूदी आहे, घोड़नि सां, हथियारनि सां, लिबास कपिड़नि सां, आला फैशन जे सोन जे ज़ेवरनि सां ऐं तमामु घणी दौलत सां। सिंध आसूदी आहे सावक, उन ऐं माखी या माखीअ जहिड़े शरबत सां। जी दोस्तों, उम्मीद आहे तव्हांखे असांजो वीडियो पसंदि आयो हूंदो। तव्हां दोस्तनि सां गुज़ारिश आहे असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो त जीअं वधीक नौजवाननि ताईं मालूमात अची सघे। वॾी महिरबानी, लख थोरा। जिए लतीफ़, जय झूलेलाल।